टंडोजाम मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर सरफराज़ अहमद मौजूब टंडोजाम लग मूसा खटियाण लिंक रोड ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फ़ौत ऐं 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। जहिड़ो त फ़ौतीअ जी सुञाणप 18 वरियनि जे ख़ालिद ख़ासकेली वल्द स्वालेह ऐं ज़ख़्मी जी सुञाणप 17 वरियनि जी शबीर ऐं 50 वरियनि जे अमीर बख़्श जे नाले सां थी आहे। टक्कर जे नतीजे में ख़ालिद ख़ासकेली मौक़े ते ई फ़ौत थी वियो। जहिड़ो त ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौरु हेल्थ सेंटर टंडोजाम पहुचायो वियो, जिते खेनि ज़रूरी तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मोकिलियो वियो। टंडोजाम पुलिस हादसे वारे हंधि पहुची फ़ौतीअ जे लाश खे हेल्थ सेंटर टंडोजाम पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वाटसन हवाले कयो वियो। वाज़े रहे त फ़ौती जे वाटसन खे बर वक़्त इतला मिलण ते संदसि वाटसन हादसे वारे हंधि पहुची विया हुआ। फ़ौती ज़ख़्मी जो तालुक़ ठठे ज़िले जे शहर झमपीर सां ॿुधायो पियो वञे, जेके टंडोजाम में कपह जी पोख जे चूंडे लाइ रोज़गार सांघे आयल हुआ। जहिड़ो त कार ड्राइवर एक्सीडेंट खां पोइ कार छॾे फ़रार थी वियो।